अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, कंदकोट मां कुदरतुल्लाह मीरानी जी रिपोर्ट मुताबिक सूबाई वज़ीर मीर शब्बीर खान बिजाराणी कंदकोट प्रेस क्लब पहुची प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी सीनियर सहाफ़ी लियाकत अली खोसो सां संदसि भेण जे वफ़ात ते ताज़ियत कई। उन मौके ते एसएसपी कश्मीर अमजद शेख, सदर प्रेस क्लब अली हसन मलिक, सीनियर नायब सदर गुलाम रसूल मीरानी, बक्का मोहन भंगवार, गालिब बलोच, हफीज मलिक, राजा गोपी चंद, गुलाम यासीन लाशारी ऐं ॿिया मौजूद सहाफ़ी दोस्त पिण मौजूद हुआ। जॾहिं त सूबाई वज़ीर मीर शब्बीर अली खान बिजाराणी सहाफ़ियुनि सां पेश ईंदड़ मसइलनि ऐं उन्हनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण लाइ एसएसपी अमजद अहमद शेख सां गुफ़्तगू पिण कई। एसएसपी अमजद शेख पारां सूबाई वज़ीर खे प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि खे पेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ क़ानूनी सतह ते हर मुमकिन साथ ॾियण जो यकीन ॾियारींदे चयो त सहाफ़ी मुंहिंजा भाउ आहिनि, जिन जे साथ सां हिन ज़िले में अमन दुश्मन क़ुवतुनि जो मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर मीर शब्बीर अली खान बिजाराणी सहाफ़ियुनि सां मुख़्तलिफ़ मामलनि ते गुफ़्तगू कंदे चयो त प्रेस क्लब जे बहितरी ऐं सहाफ़ियुनि जे फलाह बहबूद लाइ हर मुमकिन मदद कई वेंदी।